HRJDO न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हींअर रुख़ कयूं था मोरो जो, जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ रिंद मुताबिक़ मोरो शहर में गचेरो रोड में नवल महल में साता बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। लठियुनि कुआड़ियुनि ऐं स्रोटनि जो आज़ादाने इस्तेमालु, जंहिं सबबु गुलाम शबीर सहतो, गुलाम हुसैन ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे तालका अस्पताल मोरो आंदो वियो। इन मौक़े ते ज़ख़्मी थींदड़ साफ़ियुनि खे ॿुधायो, असां पंहिंजे पाड़े में बीठा हुआसीं त ओचितो हिदायतुल्ला सहतो, अयाज़ वकील शकील सहतो असां मथां लठियुनि कुआड़ियुनि ऐं स्रोटनि सां हमिलो करे ॾिनो। असांखे मारण जी कोशिशि कई। पाड़े वारनि जी मदाख़लत ते हमलावर फ़रार थी विया। हिननि चयो त असां थाणे ते हमिलो कंदड़नि ख़िलाफ़ NC दाख़िल कराई आहे। असां मथां हमिलो कंदड़नि जी का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। हिननि मुतालबो कयो त हमिलो कंदड़नि खे फ़िलफ़ौर गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अली जाफ़री सोलंगी, HRJDO न्यूज़, हैदराबाद।